जी बिल्कुल मां खे ॿुधाईंदो त मौसमियात खाते पारां सॼे मुल्क में जेको आहे बरसातुनि जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। हिन वक़्तु मां हैदराबाद में 3 नंबर तलाउ वारे नाले ते मौजूदु आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको हीउ नालो जेको आहे उहो आहे उन नाले जी जेका उहा सफ़ाई न कई वई आहे, जॾहिं त मौसमियात खाते पारां इहो चयो आहे त जेको आहे हिन दफ़े जेको बरसातूं जेके आहिनि उहे शदीद बरसातूं जेके आहिनि उहे थी सघनि थियूं। पर हिन वक़्तु हैदराबाद जी ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां हिन नाले खे जेको आहे सफ़ाई करण लाइ के बि उपाउ अञा ताईं न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे शहरनि जी में जेको आहे उहो मायूसी आहे जेका उहो लहर छाइण लाइ इन सॼी सूरत हाल ते असां हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उनजो छा चवणु आहे। तक़रीबन जेको प्रॉपर जेके घर आहिनि उहे तक़रीबन नाले में चलाईंदा। हाणे कुझु गवर्नमेंट गौर कयो आहे, नवां जेके मुलाज़िम रखिया अथनि या गाॾियूं ॾिनियूं अथनि, हाणे कुछ कम हले पियो। पहिरीं नस्बत हींअर ॾाढो सुठो कमु हले पियो। सर ये काफ़ी टाइम हो गया, समझ लो सालों हो गया इसको। तो ये ऐसे कैसे जाम का जाम पड़ा हुआ है, इतना मजबूत हो गया कि लोग है ना यहाँ से पार चले जाते हैं। हाँ, कोई सफाई का इंतज़ाम नहीं है, बहुत ज़्यादा गंदगी है। ये सफाई का ये इसका मसला तो हल ये है कि जैसे बारिशों वगैरह से कभी बता दिया है बारिश हो रही है तो उस वक्त ये है कि मशीनें वगैरह आती हैं, ज़्यादा में ज़्यादा ये 10-15 फीट का एरिया करके कवर और खाना पूरी करके चली जाती हैं। काम है नहीं। हालांकि इसके नाले का मसला ये पूरी दीवार टूटी हुई है, हमारे घरों में अंदर पानी जाता है। काली मोरी से लेके यहाँ से यहाँ तक नाला जो बिल्कुल चिकार हो रहा है, इसका कोई पुरसाने हाल नहीं है। रोडों में पानी आ जाता है, बच्चे जो है ना घुस भी जाते हैं इसके अंदर। मां हिन शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन जो इहो चवणु आहे त हीउ जेको 3 नंबर वारो तलाउ जेको आहे उहो मेन नालो हैदराबाद शहर जो आहे ऐं मेन नाले जी जेका सूरत हाल इहा आहे त हीउ नालो जेको आहे मुसलसल केतिरनि ई सालनि खां जेको आहे हिन जी सफ़ाई त न थी आहे, पर इंतिज़ामिया जेको आहे बार बार चवंदी आहे त असां सफ़ाई कई आहे। पर हिन हितां जे रहवासियुनि इहो ई मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां त बरसातुनि जी हीअ मौसम आहे, ख़ासि करे हिन बरसातुनि जी मौसम में जेको आहे हिन नाले जी जेका आहे सफ़ाई कराई वञे ऐं सफ़ाई करण खां पोइ जेको आहे जेको बरसाति जो पाणी थिए थो त जीअं उहो बाआसानी जेको आहे उहो हितां गुज़र थी सघे, त जीअं हितां जे रहवासी जेके आहिनि, हितां जी जेका आबादी जेका आहे उहा उन पाणी किने पाणी जे करे जेको आहे मुतासिर न थी सघे। कैमरामैन शाहिद सोलंगी सां गॾु साकिब कुबर, SS न्यूज़, हैदराबाद।